अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेहरान टीवी न्यूज़ सयामा है सायरा जमी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। मुल्क अंदर कोरोना वायरस वेगे वधिक 50 मरीज़नि ज़िंदगी जी जंग हाराई छॾी। फौतियन जो अंग वधी 12,708 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,196 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो मजमूई अंग वधी 5,74,580 ताईं पहुची वियो। NCOC मूजिबि हिन वक़्ति कोरोना जे फाल केसनि जो अंग 23,665 रहिजी वियो आहे। सेनेट इलेक्शन कमीशन पारां सेनेट चूंड लाइ उम्मीदवारनि जी हतमी फ़हरिस्त अॼु जारी कई वेंदी। उम्मीदवार सुभाणे ताईं पंहिंजा नामज़दगी काग़ज़ वापसि वठी सघंदा। सेनेट चूंड जे लाइ वोटिंग वारो अमल 3 मार्च ते थींदो। तडो आदम जी शाह फैसल स्ट्रीट में घर मां लखे रुपयनि जो धाड़ो। मज़ामत हथियारबंदनि जी फायरिंग में खरधणी क़तल।